ख़बरुनि अपडेट जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे गंबट खां ख़बर शामिल कयूं पिया। मुनीर खोड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ गंबट ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि गंबट, खोड़ा, ड्रिब, मेहरशाह, ॻोठु गोराम, उगड़ा, जादूवाहण, महताणी, राज़ी देरो, फ़कीराबाद, दरादा शरीफ़, पीर ईसा, रिपड़ी, बहारो, सताबो में गुज़िरियल कुझु कलाकनि खां वफ़े सां बरसाति जारी। कॾहिं तेज़ त कॾहिं हल्की बरसाति शहर समेत केतिरनि ई इलाइक़नि खे ॿोड़े छॾियो। गिम्स सिटी, इस्पताल, कॉलेज रोड, स्टेशन रोड, गरीबाबाद, किसान कॉलोनी, मसण मौला, पुराणो मार्केट, शेख मौला, अगड़ा रोड, खोड़ा रोड, एक्सचेंज रोड, पीर पाड़ो, महराण कॉलोनी समेत ॿियनि इलाइक़नि में गोॾे खां वधीक पाणी पइजी वियो, जॾहिं त बिजली बंदि थी वई, जंहिं करे रहवासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। ॿिए पासे बरसाति सबबु अंब, खजी, वणनि, सब्ज़ियुनि जे फसलनि खे कापारी नुक़सान जो अंदेशो आहे, जॾहिं त अंब ऐं खजीअ जे वापारनि जा ॿई हथ मथे ते अची विया।